कुरान मजीद की आयत तिलावत के हम या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून बयान फरमाएगा। तो ए मोमिनो अमा जे मथा रोज़ा फ़र्ज़ किया विया आहिनि जीअं तव्हां खां पहिरियों उम्मत जे मथा रोज़ा फ़र्ज़ किया विया आहिनि। सवाल इहो आहे त रोज़े जो मक़सद छा आहे? रोज़ो छाजे लाइ फ़र्ज़ कयो वियो? रोज़े रखण सां इंसान खे छा हासिल थींदो? अल्लाह इंसान मां छा थो घुरे त रोज़ो रखे त अल्लाह छा थो चाहे त इंसान छा बणे? अल्लाह पाण ई इरशाद फरमायो लअल्लकुम तत्तक़ून। रोज़े जो मक़सद सिर्फ़ इहो आहे त तव्हां में तक़वा अची वञे। रोज़े रखण जो मक़सद इहो आहे त तव्हां मुत्तक़ी बणिजी वञो, तव्हां परहेज़गार बणिजी वञो, अव्हां जे दिलि में अल्लाह जी ज़ात जो ख़ौफ़ पैदा थी वञे, ख़शियत इल्लल्लाह अव्हां जे दिलि में अची वञे। लफ़्ज़ सौम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का या रसूल अल्लाह तक़वा छाजो नालो आहे? तक़वा काथे आहे? हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल की तरफ इशारो करे फरमायो अत्तक़वा हा हुना, अत्तक़वा हा हुना, अत्तक़वा हा हुना। 3 दफ़ा इरशाद फरमायो त तक़वा दिल में आहे, तक़वा दिल में आहे, तक़वा दिल में, परहेज़गारी दिल में। तव्हां जॾहिं रोज़ो रखंदव तव्हांजी दिलि पाक बणिजंदी, तव्हां गुनाहनि खां रुकिजी वेंदव, अव्हांजी दिलि पाक बणिजंदी। अव्हां निमाज़ जी पाबंदी कंदव, अव्हांजी दिलि पाक बणिजी वेंदी। रमज़ान में तॾहिं त इबादत जो सवाब 70 गुना वधाए त इंसान जी तबियत में लालच आहे, इंसान जी तबियत में लालच हूंदी आहे, हू चाहींदो आहे त नफ़ो घणो मिले। अल्लाह नफ़ो वधाए छॾियो, 70 गुना अजर वधाए छॾी ताकि इंसान जी तबियत माइल थी वञे, हू वधि खां वधि इबादत करे, वधि खां वधि सवाब हासिल करे, वधि खां वधि नेकी जी तरफ़ रुजू करे। लैलतुल क़द्र जी रात रखी छॾी त हिकिड़ी रात 1000 महीननि खां अफ़ज़ल आहे। अव्हां उन रात में इबादत कंदो त अव्हांखे ऐं वधीक जेको आहे उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त अजर ऐं बदिलो ॾींदो। तो रोज़े अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रमज़ान जे फज़ीलतुन मां इरशाद फरमायो त रमज़ान जे महीने में 5 शयूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुंहिंजी उम्मत खे अता कयूं आहिनि जेके मूंखां पहिरियों कंहिं बि नबी खे अल्लाह अता न कयूं। 5 इनाम अल्लाह ॾिना, 5 इनाम अल्लाह रमज़ान जे महीने में जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया त अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुंहिंजी उम्मत खे अता कया आहिनि। सहाबा सवाल कयो या रसूलल्लाह कहिड़ा इनाम आहिनि? फरमाई पहिरियों इनाम इहो आहे त जॾहिं रमज़ान जी पहिरीं राति थींदी आहे नज़रल्लाहु इलैहिम, अल्लाह मोहब्बत जी निगाह विझंदो आहे उम्मत जे मथां। रमज़ान जो चंड थींदो आहे जीअं अल्लाह मोहब्बत जी निगाह विझंदो आहे, मोहब्बत जी निगाह। ऐं जॾहिं अल्लाह जी मोहब्बत जी निगाह जंहिं बाने जे मथां पइजी वई, फरमाई जंहिंजे मथां अल्लाह जी निगाह पइजी वई लम युअज़्ज़िबहु अबदा, पोइ अल्लाह उन जे मथां कॾहिं बि पंहिंजो अज़ाब नाज़िल न कंदो। अल्लाह जे रहम जी इंतहा त ॾिसो, हिकिड़ो दफ़ो निगाह पइजी वई कॾहिं अल्लाह उन जे मथां वरी अज़ाब नाज़िल न कंदो। हिकिड़ो दफ़ो अल्लाह जी निगाह करम में अची वियासीं, हिकिड़ो दफ़ो अल्लाह जी निगाह मोहब्बत में अची वियासीं त इंशाअल्लाह ज़िंदगी जा सभु दुख ऐं दर्द दूर थी वेंदा। रमज़ान जो जीअं चंड थींदो आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त नज़रल्लाहु इलैहिम उम्मत जे मथां मोहब्बत जी निगाह नाज़िल फरमाईंदो आहे। जंहिंजे मथां निगाह पइजी वई लम युअज़्ज़िबहु अबदा, उन ते अल्लाह कॾहिं बि अज़ाब नाज़िल न कंदो। ॿियो इनाम इहो आहे त ख़ुलूफ़ु अफ़वाहिहिमहीन युमसून अतयबु इंदल्लाहि मिन रीहिल मिस्क। रोज़ेदार जॾहिं रोज़ो रखंदो आहे, बुख उन बर्दाश्त कंदो आहे त न खाइण जे करे, न पीअण जे करे, बुर्श न करण जे करे, मिसवाक न करण जे करे उन जे मुंहं में हल्की बू पैदा थींदी आहे। फरमाई जेकी रोज़ेदार जे मुंहं जी बू आहे इहा अल्लाह रब्बुल इज़्ज़त वटि मुश्क जो ख़ुशबू खां वधीक मुअत्तर आहे। अल्लाह खे इहा ख़ुशबू ॾाढी वणंदी आहे। रोज़ेदार जे मुंहं जी इहा बू जेकी आहे इहा मुश्क ऐं अंबर खां वधीक मुअत्तर आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन बू जो बि वॾो दर्जो आहे। जेकॾहिं कंहिं रोज़े रखण जे करे कंहिंजे मुंहं में का बू पैदा थी आहे त इन ते अल्लाह जो शुक्र अदा करे जो इहा अल्लाह वटि मुश्क ऐं अंबर खां वधीक मक़बूल आहे। ऐं टियों इनाम फरमाई त मलाइकतु तस्तग़फिरु लहुम फी कुल्लि यौमिन व लैलतिन। इंसान पाण त तौबा कंदो आहे, इंसान पाण त रमज़ान में तौबा कंदो न, इस्तग़फ़ार कंदा आहियूं। ॿियो त मक़सदु इहो आहे त तौबा खे असां सम्झो ई न, असां सम्झो आहे त तौबा नालो रुॻो इस्तग़फ़ार करण जो। असां हर साथी असां वटि अॼुकल्ह डिजिटल तस्वीरूं अची वयूं, हथ में हूंदी आहे, हर वक़्तु पिया हुनखे पहिरियों अॻे हूंदी काठी वारी तस्वीर, हाणे जदीद ज़मानो आहे डिजिटल तस्वीर, उहा हथ में हर वक़्तु अस्तग़फ़िरुल्लाह अस्तग़फ़िरुल्लाह। हलूं बि था रोड ते, निगाह बि, नज़र बि गुनाह थी करे, पेर बि गुनाह जी तरफ़ था वधनि, ऐं खाधो बि हराम जो था खाऊं, लिबास बि हराम जो पातल, सभु गुनाह जा कम आहिनि। अस्तग़फ़िरुल्लाह ज़बान ते हर वक़्तु आहे। ज़िंदगी सुबुह खां वठी राति ताईं गुनाहनि में थी गुज़रे, ज़बान ते अस्तग़फ़िरुल्लाह। तौबा इस्तग़फ़ार करण जो नालो न आहे। जेकॾहिं कोई इहो थो सम्झे त तौबा नालो आहे सिर्फ़ु अस्तग़फ़िरुल्लाह पढ़ण जो, तौबा सिर्फ़ु अस्तग़फ़िरुल्लाह पढ़ण जो नालो न आहे। तौबा नालो आहे गुनाहनि खां रुकिजी वञण जो।
तौबा नालो आहे गुनाहनि खां रुकिजी वञणु, उनखे छॾिणो पवंदो। जेकॾहिं को गुनाह आहे पहिरियों उनखे तर्क करणो पवंदो, उनखे बिल्कुलु छॾिणो पवंदो। उन खां पोइ उन ते नदामत जो इज़हार करणो पवंदो त मां इहो गुनाह करे पंहिंजी ज़िंदगी ग़फ़लत में गुज़ारी। बाक़ी जेकॾहिं चऊं त असां बसि गुनाह करे वरी मस्जिद में था अचूं, वरी अची अल्लाहु अकबर निमाज़ पढ़ी वरी अल्लाह साईं खे ॻाल्हायूं था, दुआ कंदा। एकी राति थिए थी, राति जो पी करे दुआ घुरी करे रोई, सुबुह जो वरी उन ई साॻी धंधे सां साॻी ख़बरे सां। तौबा इन शइ जो नालो आहे। तौबा नालो आहे गुनाह खां रुकिजी वञण जो। त गुनाह खां रुकजंदासीं त असांजी तौबा अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़बूल थींदी। ऐं बुज़ुर्गनि लिखियो आहे त जेको माण्हू तजुर्बो करण रातिनि में बाननि जे तरफ़ां इस्तग़फ़ार कंदा आहिनि, बानो पाण बि इस्तग़फ़ार पढ़ंदा, पर फ़रिश्ता अल्लाह मुक़रर कया आहिनि जेके तव्हां असांजे पारो अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे ॿाॾाइनि था। तव्हां असांजे पारो अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां इस्तग़फ़ार ऐं तौबा तलब था कनि, अल्लाह खे ॿाॾाइनि था, या अल्लाह हिन बाने जी मग़फ़िरत फरमा, या अल्लाह हिन बाने जे दरजात खे बुलंद फरमा, हिन जे जेको इबादत खे क़बूल फरमा। लहुम फी कुल्लि यौमिन व लैलतिन, रोज़ेदार जे पारों सुबुह शाम फ़रिश्ता इस्तग़फ़ार कंदा आहिनि। चौथो इनाम फरमाई फ़इन्न अल्लाह यअमुरु जन्नतहु, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जन्नत खे हुकुम कंदो आहे, जन्नत खे चवंदो आहे इस्तइदी व तज़य्यनी लिइबादी। वॾा लफ़्ज़ आहिनि लेकिन सम्झनि माण्हू, इस्तइदी व तज़य्यनी लिइबादी, जन्नत तूं पंहिंजो पाण खे तैयार कर, व तज़य्यनी ऐं पंहिंजो पाण खे मुज़य्यन कर मुंहिंजनि बाननि जे लाइ। जीअं असांजे घर को महिमान अचे त असां पंहिंजा घर खे साईं साफ़ सुथरो कंदा आहियूं। को महिमान अचे त रेड कार्पेट विछाईंदा आहियूं, गुलाब जा गुल हरींदा आहियूं, असां जेको ख़ुशबू हणंदा आहियूं, स्प्रे कंदा आहियूं, घर में नयूं चादरूं, खट ते नई चादर, नओं बिस्तरो, नओं विहाणो विछाईंदा आहियूं त महिमान मुकर्रम थो अचे, मुअज़्ज़िज़ महिमान थो अचे, उनजे इस्तक़बाल जी तयारी कंदा आहियूं। बिल्कुलु अहिड़ी तरह अल्लाह रब्बुल इज़्ज़त जन्नत खे हुकुम कंदो आहे इस्तइदी व तज़य्यनी लिइबादी, ए ज़य्यन ए जन्नत तूं पंहिंजो पाण खे तैयार कर, पंहिंजो पाण खे मुज़य्यन कर, पंहिंजो पाण खे मुअत्तर कर, लिइबादी मुंहिंजनि बाननि जे लाइ। अल्लाह तुंहिंजे कंहिंजे लाइ? लिइबादी मुंहिंजनि बाननि जे लाइ। कहिड़ा मुंहिंजा बाना? उहे बाना जेके मां रब जे लाइ रोज़ो था रखनि, अस्सौमु ली व अना उजज़ा बि, वो रोज़ो मुंहिंजे लाइ था रखनि, मां बदिले में रब उन्हनि खे जज़ा पाण ॾींदुमि, ऐं जज़ा इहा ॾींदुमि जो उन्हनि जे लाइ जन्नत खे बि तयार थो कयां, जन्नत में महल बि मिलंदो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो दीदार थींदो। फरहतुन इंद लिक़ाइ रब्बिही, वॾी ख़ुशख़बरी आहे रोज़ेदार जे लाइ त जन्नत में अल्लाह रुगो घर न ॾींदो, इंद फरहतुन इंद लिक़ाइ रब्बिही, अल्लाह जो दीदार रोज़ेदार खे नसीब थींदो। हिन खां वधीक कहिड़ी शइ खपे? फरमाई औशकु अन यस्तरीहू मिन ताबि दुनिया इला दारी व करामती, त बाना दुनिया जे थकावट खां तंग थी करे, थकावट बर्दाश्त करे अचनि था मुंहिंजे घर में, व करामती ऐं मुंहिंजे रहमत ऐं करम जे साए में था अचनि, जन्नत पंहिंजो पाण खे तैयार कर। पंजो इनाम रोज़ेदार जे लाइ इहो आहे फ़इन्नहु इज़ा कान आख़िरु लैलतिन गुफ़िर लहुम जमीआ, अल्लाह फरमाए जॾहिं आख़िरी रात थींदी आहे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो जॾहिं आख़िरी रात थींदी आहे रमज़ान जी, अल्लाह रब्बुल इज़्ज़त गुफ़िर लहुम जमीआ, सभिनी जी बख़्शिश करे छॾी, सभिनी